अॼु घोटकी भरिसां ॻोठ पिञो लवाण जे रहवासण आहे नाज़ परी चौहान जेका प्रेस क्लब घोटकी पहुची करे एहतजाज कंदे चयो आहे त मुड़ुस जी गैर मौजूदगी में बिरादरी जो माण्हू आहे उहो घर में दाख़िल थी करे हुनजी इज़त लुटींदो आहे। ऐं जो चवणु आहे त मुड़ुस जी गैर मौजूदगी में घर में दाख़िल थियण खां पोइ हिनजा कपिड़ा लीड़ू करे छॾिया आहिनि ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन वक़्तु चयो त एहतजाज करण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हुनजो छा चवणु आहे। मां ते बेईमान आहिनि, मुंहिंजी इज़त जे कढु या मां हिकु हिकु खे दांह पई ॾींदी रही आहियां। मां सां ज़ुल्म वॾो कई वेठो आहे। मूंखे चवंदा अगरि कुझु कंदे मां राति जो वठी पंहिंजी जॻह ते माण्हुनि खे वठी मां तोखे बि मराईंदा। मां ॿांहं ॿधंदी रही आहियां, दायूं हिकु हिकु ॾे खणी वई आहियां, उन्हनि जे सहुरनि ॾे खणी विया, को मुंहिंजी पुकार न ॿुधंदो पिया। मां अॼु इन करे मां मजबूरी मां निकिरी आहियां। मां दांह ॾेई ॾेई थकी पई आहियां। मुंहिंजी इज़त में मां जॾहिं पींदो न मुंहिंजे बच्चनि खे ॾिसंदो आहे, न कंहिं घर खे ॾिसंदो आहे। क़ुर मेड़ ॾिनी आहे, मां घणे चकर मुंहिंजे घर में क़ुर ई खणी विया। ईअं मां ज़ुल्मनि में तंग थी वई आहियां। ना मुंहिंजी मीडिया वारा मुंहिंजे कानून अदालत कंदो, मां पाण खे तेल हारे मां साड़ींदमि। मां हिन कानून जे मथां चवंदमि मुंहिंजी को अदालत न ॿुधी आहे। एसपी वटि जाॾे वेंदी आहे, मुंहिंजी को अदालत न ॿुधंदो आहे। सबूत मां खयूं वरितंदी आहियां, सबूतनि खां बि बाद दादा मुंहिंजो कोई का बि न ॿुधी आहे। जवाबदार नारो नज़ीर मोहम्मद मुराद आहे। मां असां सिर मज़ूरी वारा आहियूं। मां सॼो ॾींहुं भारत टोपे जो कमु कंदी आहियां। मसीद जो क़ुर जी मां पढ़ियल आहे। मां कूड़ नथी ॻाल्हायां। मां सां घणो ज़ुल्म आहे भाउ। मोहम्मद मुराद आहे। असांजी घर वारी खे तंग करे थो, तशद्दुद करे थो, माना जहिड़ी कहिड़ी महिल टपी अचे थो घर में, असांजे ॿारनि खे ज़ाती करे थो। ईअं तक़रीबन साल थी वियो मां दांह ॾेई ॾेई थकी पियो आख़िर में पीर तमाम शाह जो स्टाम्प बि करायासीं, त बि न मोटियो। कल्ह वरी आयो आहे, दरवाज़ा मुंहिंजा भॻा अथसि, मुंहिंजे ॿारनि जी बेइज़ती कई अथसि, ॾाढो तशद्दुद कयो अथसि। मां काॾे वञा, ग़रीब माण्हू, मां मज़ूरी को बि तंग थी वेठो आहियां। पुलिस ॾे असां कोन विया आहियूं, पुलिस असांजी ॿुधंदी न आहे। ॿिए टे चकर असां विया आहियूं, FIR कटाइनि नथा कटनि, त असां ग़रीब काॾे वञूं। जीअं मुतासिर औरत जी ॻाल्हि ॿोल ॿुधी जो चवणु आहे त मुंहिंजी गैर मौजूदगी में बिरादरी जो जवाबदार आहे मुराद चौहान, जेको घर में दाख़िल थी करे हुनजे जेको आहे हुन ज़्यादती कंदो आहे। जॾहिं उहे अहिड़ी दांह खणी बिरादरी जे माण्हुनि वटि वेंदी आहे त उहे जेके आहिनि उनजी का बि मदद न करे रहिया आहिनि, न घोटकी पुलिस उनजी मदद करे रही आहे। उनजो चवणु आहे त अगरि हू पंहिंजे मुड़ुस खे या बिरादरी जे माण्हुनि खे दांह ॾींदी आहे त जवाबदार जेके आहिनि मौत मार धमकी ॾींदा आहिनि। उन्हनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मामले जो नोटिस वठी करे हुन सां ज़्यादती कंदड़ जेको जवाबदार आहे मोहम्मद मुराद चौहान, उन ख़िलाफ़ु कार्रवाई करे उन सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन अब्दुल कादिर मगी सां गॾु माजिद अली संगड़, टाइम न्यूज़ घोटकी।